हिकिड़ो अंग्रेज मुहक्किक तो चवे तो मूं सोचो तो मुसलमान हे नमाज छो था पढ़ा नमाज में केड़ो फायदो चेतो मूं नमाज पाण पढ़ी उन्हें तेरे ही खोजना चाहिए तो नमाज में फायदो केड़ो चेतो बीहण वरी रुकू में वञण वरी सिधो थियण वरी सजदे में वञण पूरे बदन की वर्जिश ऐसी कहीं जो पछाड़ी जेमल सलाम तो बराए अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह हे कंध जे मसलस जेके आहिनि उन्हनि जी वर्जिश थी चेतो त जेमल माण्हू मानी तो खाए न मानी खाइण सां सण चर्बियूं अजकल डालडा है हथन में चमड़ी थी वने थाम में जमी थी वने अंदर भी जमी वेंदी हुंदी न चेतो जॾहिं या रक्त जे शरियान में चर्बी जमी थी वने उन सां पैसे जा ब्लड सोढ़ा थी वञन रक्त जूं रगूं सोढ़ियूं थी वञन उन सां छा थो थिए जो माण्हू खे दिल ते दबाव तो पवे के ब्लड प्रेशर थे हुआ इने सा कोलेस्ट्रॉल लेवल वधे थी इने सा दिल जूं बीमारियूं पैदा थियन थियूं पर चेतो जेमल नमाज पढ़जे थी या एक्सरसाइज करण सा वो कोलेस्ट्रॉल लेवल घटजी थी वने चर्बियूं पंगिरजी थी वने माण्हू दिल जे बीमारी अमन जदों मुके हैरत लगी फजर जी नमाज रुगे 4 रकातूं बेपारी जी वरी बेपारी जी वरी घंटे 4 वरी सजदे तो 17 रकातूं सोमानी मुनी रकातूं ये रकातूं में फर्क कुछ हुआ भला बात सब ऐसा हो जाना 3 हो जाना 4 रकातूं सब फर्ज हो जाना यो फर्क कुछ हुआ जदों मुठो त मुसलमान जेके खाली पेट सां नमाज़ पढ़न जने जादो खाधल न है उहे रकातूं थोड़ियूं आहिनि जने मानी खां पोइ जेके नमाज़ आहिनि उन जूं रकातूं वधीक आहिनि इहो इस्लामी मैकेनिज़म खाधे खे हज़म करण जो फैट्स ऐं चर्बियुनि खे ॻारण जो प्रोटीन खे घटाइण जो कोलेस्ट्रॉल लेवल खे नॉर्मल करण जो तरीक़ो सुबुह जो खाली पेट आहीं रकातूं में बस घणियूं 4 वरी मंझंदि जी खानी खाईंदो त रकातूं घणियूं छो मंझंदि मानी खाई अलाह ॾिठो दाणे मथां बीमार थी पए करे रकातूं वधाए ॾिनई वरी टेपारी खाली पेट सां रकातूं असर खां पोइ टेपारी खां पोइ चांहि बिस्कुट वग़ैरह माण्हू खाईंदो आहे सिजल रकातूं 7 वरी हाणे रब जो सोमानी जी मानी खाई न हलंदो न घुमंदो मता मुंहिंजो बानो बीमार थी पवे मता हिन जी कोलेस्ट्रॉल लेवल चढ़ी वञे मता ब्लड प्रेशर वधी वञे तंहिंजे करे सोमानी जी रकात वरी वधी वई सोमानी जूं 19 रकातूं चंगी तरह सां खाधो हज़म थिए पोइ सुम्हो रमज़ान जो रोज़ो रखंदो आहे त ॾींहं जी सॼी कसर वरी शाम जो कढंदो आहे शाम जो शरबत बूते पकोड़ा बूते मिठाण बूते चाराण बूते फ्रूट बूते रबर जो हाणे घणो खाधो दस बीमार थी पवे 19 रकातूं सोमानी जूं 20 रकातूं वरी तरावीह जूं ये भी रकातूं छो सो मीटर की किरात हाफिज़ जमी हो बिस्मिल्लाह ओ मिठा ही जेको इस्लाम ही जेको दीन
औरतुनि में हिकिड़ी बीमारी थींदी आहे पुट हुकुमात सजदो डिघो कयो सजदो डिघो कयो ऐं ठाहे ठाहे सजदो कयो मर्द के हुकुमात त खुलियल सजदो करे ठूठियूं जेके आहिनि इहे खुलियल हुजनि ठूठियूं ज़मीन खां मथे हुजनि बगल खुलियल हुजनि ऐं पेट रानुनि सां मिलियल न हुजे खुलो सजदो पर औरत खे इहे हुकुम न आहे औरत खे हुकुमात पेट रानुनि ते रखे ॿाहूं सोड़ियूं करे नक निरड़ ज़मीन ते रखे औरत जेतिरो सोड़ो सजदो कंदी ओतिरो वधीक सवाब मर्द जेतिरो कुशादो सजदो कंदो ओतिरो वधीक सवाब मेड़ वारा सारा सागा लगे इहो फ़र्क़ु छो मर्द जे सजदे जो औरत जे सजदे जो फ़र्क़ु छो डॉक्टर था चवनि त औरत खे हिकिड़ी बीमारी थींदी आहे जंहिंखे रिट्रोवर्शन ऑफ यूट्रस चवंदा आहिनि उन जी बच्चेदानी पंहिंजी जाइ छॾे पोइ फलकी वेंदी आहे उन सां औरत खे छा थींदो मथे में सूर टंगुनि में सूर मानी न वणंदी खाधो न वणंदो बच्चा न वणंदा थोरो कमु कंदी थकिजी पवंदी जॾहिं इहे अलामतूं औरत में नज़र अचनि त सम्झो त इनखे रिट्रोवर्शन ऑफ यूट्रस जी बीमारी लॻी आहे हाणे डॉक्टर चवनि था त इन बीमारी जी बि का बि दवा न आहे ॿी का सुई न आहे टेबलेट न आहे इंजेक्शन न आहे का बि इलाज इन जो ॿियो न आहे इन जो इलाज इहो आहे जो औरत नक ऐं निरड़ ज़मीन ते रखे रान पेट सां लॻाए ज़मीन ते हीअं लेटी पवे पुठी मथे हुजेसि वो बिल्कुल सजदे वांगुरु डॉक्टर चवंदा हीअं थी लेटे ज़मीन ते पइजी वञे त उहा बच्चेदानी पंहिंजी जाइ ते अची वेंदी बग़ैर दवा जे माई सिहत साबित करे न मुझो मदीने वारो साईं अग में बुधायो सुभान अल्लाह के केड़ी खबर दे इस्लाम छा है इस्लाम जी गालियुनि में फायदा केड़ा है ओ मिठा साईं जी डंदन जेला पेस्ट निकलू भाई फलानी पेस्ट फलानी पेस्ट पर गोले डॉक्टर इने जाए से पोता है ना त देखो खपड़ जी पाड़ जे डंदन में फायदो छोटी के पेस्ट में कोने हाने जेके जदीद टूथपेस्ट काढे उने में इने खपड़ जी पाड़ के कटे गोरे केमिकल्स मिलाए इने मजो ये ठाई टूथपेस्ट जेका मदीने वारो साईं